सखर ज़िले में पहिरियों भेरो वॾे पैमाने ते पुलिस एहलकारनि खे सज़ाऊं ॾियण वारो अमल शुरू थी वियो आहे। इन सिलसिले में 49 पुलिस एहलकारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वई आहे। सखर ज़िले में पुलिस खाते पारां 21 पुलिस एहलकारनि खे नौकरीअ मां निकाली ॾिनी वई आहे, जॾहिं त 2 SHOs समेत 28 एहलकारनि खे मुअतल पिणु कयो वियो आहे। सखर पुलिस जे पधिराईअ मूजिबि पुलिस एहलकारनि खे ॾोहारियुनि सां राब्ते में हुअणु, समाजी बुरायुनि जी पुठ भराई करणु, तोड़े भतो वठण करे संदन सर्विस ख़त्म कई वई आहे। पुलिस खाते जे पधिराईअ मूजिबि 21 पुलिस एहलकारनि में 15 मददगार पुलिस जो एहलकार मोहम्मद अली चौहान, ए सेक्शन थाणे जा 3 एहलकार मोहम्मद कासिम अबड़ो, ज़ाहिद हुसैन कुरैशी ऐं आबिद हुसैन कुरैशी शामिल आहिनि। जॾहिं त न्यू पिंड थाणे जे अब्दुल हमीद मलिक, साइड थाणे जो अमानुल्लाह कलवड़, रोड़ी थाणे जो जुम्मो ख़ान, दुबर थाणे जो मुमताज़ अली चौहान, पन्नो आकिल थाणे जा 2 एहलकार मुमताज़ कोराई ऐं गुलाम हुसैन कोराई, नौकरी ख़त्म थियल एहलकारनि में बाइजी थाणे जा 2 एहलकार अता मोहम्मद बुल्लो, मोहम्मद मुराद चाचड़, एयरपोर्ट थाणे जो एहलकार कोड़ो खान लाशारी, हाफ़िज़ सईद अहमद, जॾहिं त कंदरा थाणे जो हाकिम अली जागीराणी डिसमिस फ्राम सर्विस वारी लिस्ट में शामिल आहे। इन्हनि सभिनी पुलिस एहलकारनि खे नौकरीअ मां ख़ारिज कयो वियो आहे। सखर ज़िले में पहिरियों भेरो पुलिस एहलकारनि पारां पंहिंजे पटे भाइयुनि खिलाफ़ कार्रवाई कई वई आहे।